इमाम मुहर्रमुल हराम जो जेको ॾियारो आहे त उहो अॼु वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो पियो वञे। ऐं जेको आहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थधे पाणी जूं सभीलूं लॻायूं वयूं आहिनि। उन सां गॾोगॾु अज़ादारनि जे लाइ लंगर न्याज़ जो बि इंतज़ाम कयो वियो आहे। इन हवाले सां हितां जे मौजूदु जेको आहे अज़ादार सां ऐं सभील प्यारी दड़नि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक छा चवंदा आहिनि। जी सॼी दुनिया वांगुरु कराचीअ में बि हींअर लबे क्या हुसैन जो ही मरकज़ी जेको प्रोग्राम आहे उहो जारी सारी आहे। इमाम हुसैन जो ही तॾो ही फ़र्श कंहिं बि फ़िरके कंहिं बि रंग कंहिं बि बिला तफ़रीक़ो मज़हब ही हर हुर लाइ खुलियल आहे। जेको बि हुर आहे उनखे इमाम हुसैन सॾे थो त उहो जेको आहे उहो पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश करे ऐं इमाम हुसैन जे तॾे ते अचे, चाहे उहो कंहिं बि रंग कंहिं बि नसल कंहिं बि फ़िरके जो हुजे। इमाम हुसैन जे तॾे ते हर हुर खे जेको आहे उहो हिते जेको आजियां कई थी वञे ऐं इमाम हुसैन जो पैगाम हुरियत ऐं आज़ादीअ जो पैगाम आहे। इमाम हुसैन जे इन मनसब खे अॻिते वधाईंदे अॼु ही पंहिंजो पैगाम ॾेई रहिया आहिनि त इस्तेमार या दुश्मन केॾो बि ताक़तवर हुजे, अमेरिका इसराइल, उनखे हुसैनी मिशन ते हलंदे उन्हनि खे ज़ेर करे सघे थो। ईरानी क़ौम इहो साबित कयो त जेकॾहिं तव्हां हिकिड़ो पुख्ता आज़म आहे इमाम हुसैन जे उन नारे खे तव्हां हलमिन नासिर वारे उन सदा जे पोयां जेकॾहिं तव्हां हलो था त पोइ तव्हां केतिरो बि वॾो तव्हांजे साम्हूं दुश्मन हुजे उनखे तव्हां ज़ेर करे सघो था। अज़ादारान मज़लूम करबला का जुलूस है, इसलिए हम तकरीबन चंद सालों से ये न्याज का भी एहतमाम करते हैं और सबील का भी इंतज़ाम करते हैं, क्योंकि इमाम हुसैन ने इमाम ज़ैनुल आबिदीन से आखिरी वसीयत में यही कहा था कि मेरे मानने वालों को मेरा सलाम कहना और कहना कि जब भी ठंडा पानी पियो मेरी प्यास को याद करो, और जब किसी गरीब की मौत का सुनना तो मेरी शहादत को भी याद करना। तो हम उनके याद में यह सुन्नत मौला है, तो हम अज़ादारों के लिए सबील भी लगाते हैं और न्याज का भी एहतमाम करते हैं। इन जुलूसन में तव्हांखे सबीलूं मिलंदियूं। ये सबीलूं शहज़ादे अली असगर जी प्यास के याद थियूं कराइनि जॾहिं करबला जे मैदान में इमाम हुसैन अलैहिस्सलाम 6 महीननि जे उञायल ऐं प्यासे शहज़ादे अली असगर खे खणींदो अचे ऐं यज़ीदी फ़ौज खे चए थो हिनखे पाणी पीआरियो। अंदाज़ो कयो नंढड़ो ॿार पाणी केतिरो पीअंदो आहे। जॾहिं का वालदा ॿार रोंदो आहे त वालदा फ़क़ति 2 आङुरियूं पाणीअ जूं ॿोड़े ऐं 2 ड्रास पाणी आहे वात में विझंदियूं आहिनि, बसि एतिरो पाणी खपे पियो। पर यज़ीदी फ़ौज उन जे मुक़ाबले में उन्हनि 2 ड्रास ॾियण जे मुक़ाबले में 3 गुर्ज़नि वारो हुरमल मलून अहिड़ो तीर हलायो जंहिंजे नतीजे में शहज़ादे अली असगर अलैहिस्सलाम शहीद थी वञनि था। ऐं उहो ॾींहुं अॼु जो ॾींहुं पूरी दुनिया में ही सबीलियूं लॻायूं वञनि थियूं। जी बिल्कुलु, अवां जेको आहे तो हितां जे सबील प्यारी दड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेको आहे तो यादि खे भेटा पेश करण जे लाइ हिते थधे पाणी जूं सबीलूं लॻायूं वयूं आहिनि। अज़ादारनि जे लाइ जेको आहे तो न्याज़ लंगर जो सिलसिलो जारी आहे। कैमरामैन नशद चांडियो सां गॾु पीर यूनिस चांडियो, धरती टीवी न्यूज़ कराची।